हलन सवारिटियूं अहम ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। नारो मां बरसात खां पोइ जाबलू इलाइक़े खां नयूं वही आयूं आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वही आयल नयूं गांगरको ऐं निज़ामाणी बचाव बंदनि खे लोड़े छॾियो आहे। बचाव बंद टुटण सबबि केतिरा ई घर ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि। अपडेट कयूं पिया। नारो मां बरसात खां पोइ जाबलू इलाइक़े खां नयूं वही आयूं आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वही आयल नए गांगरको ऐं निज़ामाणी बचाव बंदनि खे लोड़े छॾियो आहे। बचाव बंद टुटण सबबि केतिरा ई घर ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि। वसकारे सबबि मारूअड़नि जे चेहरनि ते मुरकूं मोटी आयूं आहिनि। नारो मां ख़बर शामिल कयूं पिया। बरसात खां पोइ जाबलू इलाइक़े खां नयूं वही आयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। नारो मां पीराणो साहिल बंबरो खां। पीराणो साहिल आगाह कजो। पाणीअ जो वसकारो पियो आहे त उन वसकारे खां पोइ जेको जाबलू इलाइक़ो आहे उतां पाणी जा तमामु तेज़ जेके रेला आहिनि उहे हिकु नए जो रूप अख़्तियार कंदा आहिनि। उहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि वही ईंदियूं आहिनि, जंहिंमें जाड़को न आहे, निरामणी न आहे ऐं दर्ग न आहे, गांगरको न आहे। पर जेको ताज़ो बरसाति जो वसकारो थियो आहे त उन खां पोइ गांगरको ऐं निज़ामाणी नए वही आयूं आहिनि। उन्हनि नए जे पाणीअ खे रोकण लाइ यानी आबादी वारे हूंदनि खे नुक़सान खां बचाइण लाइ बचाव बंद ॾिनल हुया, जेके बचाव बंद नए लोड़े छॾिया आहिनि। ऐं हींअर उहो नए जो पाणी आबादी वारनि इलाइक़नि में काए था, जंहिंमें सोरा जो ॻोठु आहे, कटोर ॻोठु आहे, जंदीशा ॻोठु आहे ऐं उन सां गॾु हुते 100 एकड़ ज़मीन ते उन पाणी अची विया। उन खां अलावा गांगरके में 100 एकड़ मुख्यल फसल में पाणी। पर हिन मामले ते हिंदुस्तान हिन महिल इज़हार कोन थी आहे ऐं उन सबबु करे रहिया आहिनि ऐं इंतिहाई ख़ौफ़ वारो सूरत हाल आहे। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़वास्ता अञा बरसाति पई त तमामु नुक़सानु थींदो ऐं 100 ॻोठ पाणी हेठि अची सघनि था। पीराणो साहिल, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।